तामिनी जला जन्नत जो मामलो है। बुखारी शरीफ जी रिवायत के अंदर अचे तो अल्लाह ताला एकड़े पंहिंजे बाने के पंहिंजी रहमत जी चादर के अंदर लिकाए करे पुछा कंदो अतारिफ़ु ज़ंबन कज़ा फ़ी यौमिन कज़ा, अतारिफ़ु ज़ंबन कज़ा फ़ी यौमिन कज़ा, फिलाणे ॾींहुं वारो फिलाणो गुनाह तोखे यादि आहे? हा साईं। फिलाणे ॾींहुं वारो फिलाणो? हा साईं। फिलाणे ॾींहुं वारो फिलाणो? हा साईं। सभिनी गुनाहनि जो एतराफ़ कंदो। चईं ॾे हाल अहवाल, एॾा गुनाह कई मां कॾहिं तोखे दुनिया में ज़ाहिर कयो? चईं न मुंहिंजा रब, तो कॾहिं बि मूंखे दुनिया में ज़ाहिर न कयो। मां लिकी करे गुनाह कया, कंहिंखे का जे तूं ज़ाहिर करण ते पवी आहे त तूं कादिर आहे, तुंहिंजे आॾो का बि देरि न हुई, पर रब तो कॾहिं बि ज़ाहिर न कयो। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा बाना, जॾहिं मां दुनिया में तोखे ज़ाहिर न कयो न, हाणे मां चओ तोखे छा ख़्वार कंदुमि। ओ मुंहिंजा बाना तोखां सवाल बि पंहिंजी सतारी वारी चादर जे अंदरि लिकाए करे कयो अथमि, तो गुनाहनि जो इक़रार बि कयो आहे, पर मुंहिंजे रब जी ख़्वाहिश आहे त मुंहिंजो बानो जहन्नम जी बाहि जे अंदरि न सड़े। वञ बेली हड़ई गुनाह माफ़ के मां तुंहिंजे लाइ बि जन्नत जो ऐलान थो फरमाए। ईअं अलाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु पई वसंदी। हिकु रिवायत जे अंदरि अचे तो हिकिड़ो माण्हू जन्नम जी बाहि जे अंदरि सड़ंदो, पर ईमान जी बदौलत। छा जी बदौलत बाबा? ईमान जेको अल्लाह साईं तव्हां असांखे कलमो नसीब कयो आहे न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो जेको कलमो ख़ुदा असांखे ॾिनो आहे, ख़ुदा जो कसम आहे करोड़ा दुनिया जी ख़ज़ाननि खां वॾे में वॾो ख़ज़ानो इहो कलमो जेको अल्लाह साईं मुस्लमान खे नसीब फरमाए। इन कलमे जी बदौलत हिकिड़ो माण्हू जन्नत जी बाहि जे अंदरि सड़ंदो, पर हुनजे अखि जी पिंबली जो हिकिड़ो वार रब जे साम्हूं गवाही ॾींदो, ॻाल्हाईंदो। अल्लाह, हिकिड़ो दफ़ो अकेला ई में वेठो हुयो मुंहिंजा रब, कोई न हुयुसि ॾिसण वारो, तुंहिंजो ख़्यालु आयुसि, तुंहिंजो हया आयुसि, तुंहिंजी ज़ात खे यादि करे पंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वाई। ओ अल्लाह, उहो हिकिड़ो ॻोढ़ो मुंहिंजे मथां किरियो आहे, मां गवाही ॾियांदो। अल्लाह ताला फरमाईंदो हुनखे जहन्नम जी बाहि मां कढो। हे हिकिड़ो दफ़ो जेको ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे रुनो आहे न, हिन जे अखियुनि मां जेको ॻोढ़ो वहियो आहे, पिंबली जे मथां अची करे किरियो आहे, इन हिकिड़े ॻोढ़े जे वहण जे करे मां हिन जी ज़िंदगी जा गुनाह माफ़ फरमाए छॾियो। हिन खे मुंहिंजे बाने खे ईअं अल्लाह जी रहमत जोश जे अंदरि हूंदी त रहमान जो लफ़्ज़ अर्ज़ु कयमि, वई इबादुर रहमान, रहमान जा बाना, उहे रहमान जी सिफ़त जेका अल्लाह ताला जी आहे उहा तमामु सिफ़ात जे मथां ग़ालिब आहे। इन जे करे रब साईं हिते इबादुर रहमान जो लफ़्ज़ बयानु कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ि हौना। हाणे अल्लाह ताला पंहिंजे रहमान जे बाननि जी सिफ़त बयानु करे थो। छा? अल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ि हौना, जॾहिं ज़मीन जे मथां हलंदा आहिनि न, रहमान जो बानो तकबुर सां ज़मीन जे मथां न हलंदो आहे, आकिड़जी करे ज़मीन जे मथां न हलंदो आहे, घमंड सां ज़मीन जे अंदरि न हलंदो आहे। ज़मीन ते कीअं हलंदो आहे? आजिज़ी सां हलंदो आहे, नरमी सां हलंदो आहे। तव्हां उन जे ॻाल्हाइण मां, रहमान जे बाने जी विख जे खणण मां उतां खां अंदाज़ो लॻाईंदव त हीउ ख़ुदा जो बानो आहे, हीउ रहमान जो बानो आहे, जंहिंजे हलण जे अंदरि हा शरीयत जाते आकड़ जो हुकुम कयो आहे उते आकड़ करणी आहे, जाते गुस्से जो हुकुम। छा आहे त ॾिसो न, मुकमल शरीयत नालो आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी जो। अल्लाह चवे हे कमु कर, करिणो आहे। अल्लाह चवे हे कमु न कर, न आहे करिणो। निमाज़ पढ़णी आहे, चवे तो मकरू वक़्त में न पढ़ो, न आहे पढ़णी। फिलाणनि ॾियारनि में रोज़ो तोखे रखिणो आहे, रखंदासीं। ईद वारे ॾियारनि में रोज़ो न रखो, न आहे रखिणो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? मन चवणु, फरमाबरदारी, इताद, इन शइ जो नालो आहे शरीयत। जीअं अल्लाह चवे, जीअं उनजो रसूल चवे, उनजी कामिल ताबेदारी करणी आहे। हाणे तव्हां ऐं असां जेके हज या उमिरि ते विया हूंदासीं, जेके तवाफ़ कंदा हूंदा, उन्हनि खे ख़बर आहे जॾहिं तवाफ़ कबो आहे न, तवाफ़ जे शुरू चकरनि जे अंदरि रमल कबो आहे, माना हीअं कुल्ला खोले करे हलबा आहिनि। इन जी हिकमत छा आहे? इन जी हिकमत इहा आहे, जॾहिं साहब इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन हलंदा त आजिज़ी सां, पोइ मके जे मुशरिकनि हिकिड़ो ठाहियो, ॻाल्हियूं कयूं। साहब इकराम चई जिन वटि ॼण मानी आहे, बुख ते वीचारनि जे हलण जो तरीक़ो बि न आहे, सफ़ा ईअं था घुमनि पिया, अल्लाह खे इहा शइ बि पसंदि न आई। ओ मुंहिंजा महबूब, पंहिंजे साहब इकराम खे चओ मके जे चारो तरफ़ जॾहिं तवाफ़ कंदा, सीनो खोले करे घुमनि, मां रब जो हुकुम आहे, इहो हिननि जो सीनो खोले करे हलण बि मां ख़ुदा इबादत जे अंदरि शुमार फरमाए थो। इहो हुननि खे करिणो आहे, हिते हुकुम आहे।
वो फरमाए तो सीनो खोले करे बाहर न घुमो, उते न घुमण इबादत है। जाते चवे तो काबे जे अतराफ़ जे अंदर, हरम जे अंदर जाते कत्लो गारत जेको असो गुनाह वा, उते रब से फरमाए तो उम्रे करण जे दौरान पंहिंजो सीनो खोले करे घुमो ताकि मके जे मुशरिकन खे ख़बर पए त हुज़ूर जा ग़ुलाम जंहिं धरती जे मथां अल्लाहु अकबर जी सदा हणी करे पहुचंदा आहिनि, उहा धरती ज़मीन जी लुॾंदी आहे त हुज़ूर जा ग़ुलाम पहुची विया। साहब इकराम, ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पर हूअं ख़ासि करे जेके मुंहिंजा बाना हूंदा आहिनि उन्हनि जे घुमण में छा हूंदी आहे? आजिज़ी हूंदी आहे, निवड़त हूंदी आहे। आजिज़ी ऐं निवड़त बि ईअं न सफ़ा सूफ़िन वांगुरु विखई न खणे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हितां खां वठी ओ मस्जिद हुते आहे, पोइ सुभाणे इहा ॻाल्हि माण्हुनि खे मसइला दीन जा सम्झ में न ईंदा आहिनि, क़ुर जा सम्झ में न ईंदा, हदीस जा सम्झ में न ईंदा, पोइ हुनजो सॼो जेको इल्ज़ाम आहे न उहो मौलवी जे मथां आणंदा। आई ॻाल्हि सम्झ में? हमरा हिकिड़ो वियो मौलवी साहिबु कयो बयानु, हुन बयान में हज़रत यूसुफ ऐं ज़ुलेखा जो वाक़ियो सॼो बयानु कयो। आई ॻाल्हि सम्झ? हमरा खां पुछा कयूं ॾे हाल वाल मौलवी साहिब तकी रखी, जंहिंजी ॻाल्हि न पुछा कर, ज़बरदस्त। चई छा, कहिड़े मौज़ू ते तकी रखे? चई हज़रत यूसुफ ऐं ज़ुलेखा जो किसो बयानु कयो। चए तोखे सम्झ में आयो? चई हा। आख़िर में जेको चइबो सम्झ में आयो न, हा, उहो मौलवी खां पोइ पुछा करे साईं ॾे हाल वाल ज़ुलेखा मर्द हुयो या माई हुई? ज़ुलेखा छा हुयो, मर्द हुयो या? हाणे तव्हां ॿुधायो, पोइ हाणे इन जे सम्झ जो मसइलो आहे या मौलवी साहिब जो मसइलो आहे? पोइ हिकिड़ा माण्हू अहिड़ा सूफ़ी पोइ निकिरंदे आस्ते आस्ते, ईअं बि न आहे, दरमियान हलणो आहे माण्हू, न घणो तेज़ हलणो आहे न घणो आस्ते हलणो आहे, ऐं अल्लाह जी तरफ़ रुजू करणो आहे। पंहिंजे हलण जे अंदरि गौर ऐं फ़िक्र इहो न आहे करिणो त दुनिया में हाणे मूंखां वधीक मुतबर ख़ान ॿियो कोई बि न आहे। आई ॻाल्हि सम्झ में? त रहमान जे बाननि जी पहिरीं पहिरीं निशानी अलल अर्ज़ि हौना, ज़मीन जे मथां कीअं हलंदा आहिनि? आजिज़ी सां, निवड़त सां हलंदा आहिनि। ॿियो व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, पोइ जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि सां जाहिल, पोइ उन्हनि खे छा चवंदा आहिनि? हिकिड़ा माण्हू जाहिल हूंदा आहिनि, अजायो वेठा एतिराज़ कंदा, न क़ुर जी ख़बर, न हदीस जी ख़बर, न गुस्ल जे फ़र्ज़नि जी ख़बर, न निमाज़ जी ख़बर, न शरीयत जी ख़बर, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम जी ख़बर। अजायो वेठा एतिराज़ात बेहूदा वेठो ॻाल्हियूं कंदा, ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदी ॼणो वॾो हिकिड़ो मौलवी जो पुटु आहे, पर हूंदो पहिरें नंबर जो जाहिल ऐं ॼटो आहे। पोइ इन्हनि माण्हुनि जे लाइ छा आहे? इन्हनि माण्हुनि जे लाइ हुकुम इहो ई आहे त जेको मोमिन माण्हू हूंदो आहे उन्हनि खे सलाम करे हलो वेंदो आहे। बाबा तूं जाहिल आहे, तोसां असांजो बस ई अजायो आहे। आलिम जो शान ई न आहे कंहिं जाहिल सां ॻाल्हाइणु, या कंहिं अलाह वारे जो शान ई न आहे। हिकिड़ो माण्हू अॻ में ई जाहिल आहे, उन जाहिल सां तव्हां केतिरो बि मथो हणंदो, उहो पंहिंजी अची ॿिए जे मथां उन ॿिए जे मथां बीहंदो जेका हुनजी ॿिए आहे। आई ॻाल्हि सम्झ में? इहा ॿी निशानी अलाह ताला मोमिननि जी बयानु फ़रमाए।